तस्रीब अलैकुमुल यौम। ओ मक्के वारो अचो अजमा मोहम्मद अरबी तवां खे माफ कयो। भा भा के माफ करे तो असा उन नबी जा उम्मती आऊं। सौट सौट के माफ करे तो घर घर में झेड़ो गंढा पियाऊं। वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीना अनिन नास। अब हेडे मारे ख्याल कुरान तो फरमाए कावड़ के खाओ मानन के माफ कयो। वला तनाज़ऊ फतफशलू वतज़हब रिहुकुम वस्बिरू इन्नल्लाह मअस्साबिरीन। कुरान तो फरमाए तनाज़ा न कयो, झेड़ा न कयो, ताकत हली वेंदव, कमजोर थी वेंदव, बधी टुटी वेंदव। वस्बिरू सब्र कयो, इन्नल्लाह मअस्साबिरीन। इन कुरान में फरमाए तो सब्र वारन सामा अल्लाहु गद्दुहा। छा फरमायो ओ मक्के वारो मुझो कोई तांडे पांड कोने, कोई लहणो कोने। ला तस्रीब अलैकुमुल यौम। ओ मक्के वारो मां मोहम्मद अरबी तवां खे माफ कयो। अब हेडे वाह महबूब तुझी दिल ता कुर्बान। माफी जा लफ्ज चई वरी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ मथे करे काबे रे दुआ था घुरन। छा चयो काबे जा रब्बा मां मोहम्मद माफ क्यों थमान, अल्लाह तू भी माफ करे। छा चे मां माफ क्यों थमान, तू भी माफ करे ने। ओए थव नबी तवां संजो पंजा त पंजा पर परावन के भी तवां असांजे नबी पंजो बनायो। पंजा त पंजा पर परावन के भी पंजो बनायो। अजीज मुसलमान भाइरो खुदा जो नालो थो मुसलमानो सोचो। छा तो फरमाए कुरान, कुरान छा तो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ये कोन चए मुस्लिमीन, न न न न। इन कुरान में फरमाए तो तवां खे अहिड़ो नबी ॾिनो आहे जेको सॼे जहाननि जे लाइ रहमत आहे। पंजन जे लाइ त रहमत आहे पर परावन जे लाइ भी। ॻाल्हायो ॻाल्हायो। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि पिया। हेॾो माई थी अचे पर माईअ खे गंढड़ी मथे ते आओ मको छॾियूं हली थी वञे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु फरमानस था अम्मा काॾे थी वञे। अब्बा को अहिड़ो जादूगर नबी पैदा थियो आहे जेको माण्हुनि ते जादू करे, रोज़ थो कलमा पढ़ाए मुसलमान करे। अब्बा मां मको छॾियूं थी वञा। इमामुल अंबिया सल्लल्लाहु फरमायो अम्मा जी अब्बा इहा ॻंढ मांखे ॾे, मां मोहम्मद खणायूं हलां। अम्मा या मां करे मां खणायूं हलां। पोड़ी खे ख़बर ई कोन्हे त मोहम्मद रसूल आई हुआ। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गंढड़ी मथे ते रखियो, पोड़ी अॻ में थी वञे। घट वध ॻाल्हाए थी पर महबूब चवे कुछ न थो। कसम तवाला जो ॿियनि खे छॾे असां मुला मोलनि खे केरु चवे आहे ईअं त ॻंढो न को कणक जे परे बने ते हुजे सा। हा दावा त कयूं था आशिक़े रसूल जी पर हो थी ॾेखारियो न। हो घट वध पई ॻाल्हाए पर तव्हां असांजो महबूब चवेसि कुछ ई न थो। माईअ जी मंज़िल पूरी थी। माई चो अब्बा ओ नौजवान मुझी मंज़िल पूरी आ, मूंखे गंढड़ी लाहे दे। गंढड़ी जे लाहे ॾिनऊं। पोड़ी पई चवे अब्बा तो जहिड़ो हसीन मां काइनात में ॾिठो ई कोन्हे। हुयो न नबी हसीन, ॻाल्हायो कोन था, चओ त हसीननि जो सरदार जंहिंजे हुस्न जी तारीफ़ कुरान में छा तो फरमाए कुरान वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला वलसौफा युअतीका रब्बुक फतरज़ा।
कुरान में फरमातो सोना तुझे चेहरे जो कसम मारे ख्याल कर जाए छा चेंदे सोना तुझे चेहरे जो कसम वल्लाइल इज़ा सजा सोना तुझे जुल्फन जो कसम मा वद्दा का रब्बुका व मा कला भले मुशरिकीन मक्का चवन पिया अल्लाह मुहम्मद अरबी खां काविर जी में आओ अल्लाह छदे वयुस सोना नबी मां कुरान में तो चवाए तो के छडो भी ना है तो खा काविरो भी ना है मुशरिकीन मक्का हेरे मारे ख्याल कयो मुशरिकीन मक्का 3 सवाल के इमामुल अंबिया खां गाल सजी कंदुम तो टाइम लगंदो 3 सवाल नबी सही छा फरमायो सुभाणे अचजो इमामुल अंबिया फरमात वही इंदी मां मोहम्मद वही जी ताबेदारी के अल्लाह मां नबी के बुधाइंदो मां सवालन जा जवाब दींदुम पण फरमाए सुभाणे वही ना आई वरी आया सुबह ते फरमाए से वरी सुभाणे वरी तकरीबन 14 ॾींहं गुजरी विया वही पन मुशरिकन छाचो दुश्मन तो दुश्मन हुंदो आ न गालायो बाबा मुशरिकन जो छडे वयसे काविड़ जी वयसे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो ना नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी गमगीन था फरमायो तो अगे वही अचे पई हाने 14 ॾींहं गुजरी विया आहिनि वही ना आई आ अञा दिल में सोचो ही मस अल्लाह फरमायो जिब्राइल वन खण कुरान मुझे महबूब वट पहुंच वाह चो एड़ो नबी न आयो आ न क़यामत तक इंदो मुसलमानो ये तवा असांजा भाग आहिनि जो घुरियो सही कोन अण घुरियो हां बा अल्लाह फरमायो जिब्राइल जी रब्बे जलील वन खानो कुरान मुझे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट पहुंच तवज्जो है छा चेस मुझा नबी वन चवे ने वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाका रब्बुका व मा कला वलल आखिरतु खैरुन लका मिनल ऊला वलसौफा यु'तीका रब्बुका फतरवा आप उधर कुरान में हयाती रहे ना मौत फिरंदो थो अचे लामारा थोड़े कल हो वयो अॼु हो वयो कॾहिं तव्हां असांजा होका ईंदा अॼु ख़ैरात ईसा सवाब जो प्रोग्राम आहे न दुआ कयो अल्लाह इन मरो मुंहिंजी कबर ते रहमत करे आमीन चओ बस थी लॻे वञे छा थो चवे कुरान ॿुधो अल्लाह फरमाए सोना तुझे चेहरे जो कसम दुनिया जो को चंड्रो आशिक हूंदो आहे को बि मां पंहिंजे चंड्रे माशूक जा कसम कहिड़ा खणंदो आहे कसम छो खणंदो आहे त माना इत्मीनान थिएसि हा बा तरह तरह जा कसम हज़रत साईं भिटाई जो कसम आहे हज़रत साईं कलंदर जो कसम आहे मस्जिद जो कसम आहे कुरान जो कसम आहे ये छो एतिरा कदम खणंदो आहे त माना अॻे खे अल्लाह फरमातो वॾो करे न हेॾे अञा खुदा जो कसम तुंहिंजे सिर जो कसम हा भाई ये भी चवंदुसि तुंहिंजे सिर जो कसम आहे ईअं न थई तो ग़लति ॿुधो पर जॾहिं अल्लाह साईं इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गमगीन थिया त वही बंदा अल्लाह फरमाया महबूब जिब्राइल जी मुंहिंजा साईं वन खण कुरान मोहम्मद अरबी वटि पहुच भले मके जा मुशरिक चवनि पिया तोखे छॾियो बि नाहे तोखां कावड़ियो बि नाहे पर ॾिसो कीअं पियो चवेसि वज़ुहा सोना तुझे चेहरे जो कसम वल्लैल इज़ा सजा सोना तुझे जुल्फन जो कसम मा वद्दाका रब्बुका व मा कला सोना तुझे चेहरे जो कसम तुझे जुल्फन जो कसम तोखे छॾियो बि न हां तोखो कावड़ियो बि न हां हुनन छाचो त अल्लाह छॾे वयसि काविड़ जी वयसि अल्लाह फरमायो तोखे छॾियो बि न आहे तोखो कावड़ियो बि हिक माना इहा ॿी माना वज़ुहा ज़ुहा चइबो आहे ॾींहं खे वल्लैल लैल चइबो आहे रात खे तवज्जो आहे
एक माना सोना तुझे चेहरे जो कसम, तुझे जुल्फन जो कसम, तोखे छजो भी ना यहाँ तो खोकावड़ो भी ना यहाँ। बी माना सोना डी थींदो पियो अचे आओ रात वल लाइल इज़ा सजा, रात लाइल माना रात, रात भी थे दीजे आओ फरमाए तो वद्दा का रब्बुका वमा कला, सोना नबी तोखे छजा हा डी न थे हा, तोखे छजा हा रात न थे हा, डी भी थे थो रात भी थे दी। मा वद्दा का रब्बुका वमा कला, पंजे टाइम ते डी थे थो, पंजे टाइम ते रात थे थी। मां रब थो चवाए तोखे छजा हा या कावड़ जा हा, डी भी न थे हा रात भी न थे हा। मां अल्लाह कुरान में थो चवाए तोखे छजो भी ना हा तोखो कावड़ियो भी ना हा। तवज्जो है तो के छजो भी लौला कलमा खलकतुल अफलाक, होशियार थी जाए तवज्जो कर जाए। लौला कलमा खलकतुल अफलाक, मुझा सोना नबी तोखे पैदा न करया हाउ, कायनात के पैदा न करया हाउ। लौला कलमा खलकतु दुनिया, मुझा सोना नबी तोखे पैदा न करया हाउ, दुनिया के पैदा न करया हाउ। लौला कलमा खलकतुल जन्ना, मुझा सोना नबी तोखे महबूब मरब पैदा न करया हाउ, जन्नत के पैदा न करया हाउ। लौला कलमा खलकतु आदम, मुझा सोना नबी तोखे पैदा न करया हाउ, आदम के पैदा न करया हाउ। ओ मुझा मोहम्मद रसूलुल्लाह चओ सुनदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझा सोना नबी तोखे पैदा कम हे सजो जहान तुझे सदके पैदा कयो। कंजे छा चेंदे सब शे तुझे करे पैदा थिया, तोखे छजो भी ना हां तो खोकावड़ियो भी ना। तवज्जो है या दुआ गुना बसण बद बातो ने थी ढापैंदी आ घणी थोरे ढापैंदी आ। छा चेस मा वद्दा का रब्बुका वमा कला, तोखे छजो भी ना है तो खोकावड़ियो भी ना है। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला, दो माए जो मोहम्मद अरबी वाला सौफा योदी का रब का फतरवा, सोना नबी उम्मत जलाए आखिरत में एतरो डी दो माए जो तू राजी थी वेंदी। चाचे तू महबूब तू राजी थी ले पो एतरो डी दो माए। नबी से फरमायो मां इस ताई पंहिंजे रब को राजी न थींदुमि जेस ताईं सॼी उम्मत जन्नत में न वेंदी। हिकड़ो भी मुझो जहन्नम में रह जी वियो तबे मां चवंदमि अल्लाह हे भी त मुझो आ। चेतो पुनल त ईंदो पाण पर कुछ आऊं भी अग भरी थिया। जागो था तवज समझो था न, पुनल त ईंदो पाण पर कुछ आऊं भी अग भरी थिया। मता चवे भलो चुकमी नियमा कुछ न अथवा न नबी जी शफात में उम्मीद। बो तो असा वारे नमाजन जो हाल त इहो आ, हिकु सजदो हिते त ॿियो गेट। हां नमाज में बीठा खबर ना है अले दुकान छोरो कियां थो हलाए, अले में धाई न वई उबता सबता सजदा। असा जे अमलन जो त हाल कोने अब नबी जी शफात में उम्मीद आ जो जाते दुनिया नफसी नफसी कंदी उते मोहम्मद सजदे में वनी हिक ही सट सा उम्मत के जन्नत में दाखिल कर। आदलपुर वारो तवा नंढड़का थोड़े हो डिजे वो जेको नंढड़को होजे असा जो तवा जो वाली, असा तवा जो आका, असा तवा जो अगवान मदीने में मोहम्मद अरबी मौजूद। तवज्जो ख्याल मादे वज़ुहा सोना तुझे चेहरे जो कसम। अचो वरी हाणे दे यूसुफ जो हुस्न ॾिसी मिस्र जे औरतुनि हथ वढिया, ज़ुलेखा के तानो ॾेई करे चवनि पियो चरी थी आ।
नौकर जे मथा आशिक थी पई ज़ुलेखा जो ता यूसुफ के दिठो काथे आ दिसो त खबर पए जे देखार यूसुफ के हजरत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम के सुठा कपड़ा पाराए कमरे में विहारे अजीहा ज़ुलेखा मिस्र जे औरतन के छुरियों भी ॾिनियो फ्रूट भी ॾिनाइन पर जैन दरवाजे में नजर हुजेव नजर दरवाजे में हुजेव मुझो यूसुफ हिन कमरे मां निकरी हिन कमरे मां वेंदो तवज्जो है छा चे त मुझो यूसुफ हिन कमरे खां निकरी हिन कमरे मां वेंदो खुदा जो नालो थो ॿुधो मुसलमानो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो हा फरमाए जी जो हजरत यूसुफ हुन कमरे मां निकरी करे हुन कमरे मां वयो मिस्र जे औरतुन जी नजर यूसुफ जे हुस्न ते पई रड़ियूं निकरी वयो छा चयो वकुलना हाश लिल्लाह मा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम वक़त्ताना जी जो मिस्र जी औरतुन जी नज़र हजरत यूसुफ जे हुस्न दे पई हवा त बाख्ता थी वियोन चरियूं थी वयो फ्रूट जे बजाय हथ काटे वेठो ज़ुलेखा जो ता त यूसुफ के घड़ी ॾिठो आ हथ काटिया थव मां हथ त कोन काटिया ता यूसुफ के घड़ी ॾिठो आहे हथ कटियो मां हथ त कोन कटिया आहिनि न मां चवंदो आहियां पंहिंजे वाइद में मिस्र जी औरतुनि यूसुफ जी झलक ॾिठी उन्हनि हथ कटिया जंहिं मुंहिंजे मदीने वारे घोट खे ॾिठो सहाबा ईमान आणे पंहिंजूं गर्दना बि कटाए ॿुधो हाणे अचो छा अर्ज़ कयमि पोड़ी पई चवे अब्बा तो जहिड़ो हसीन मां ॾिठो ई नाहे अथव याद विसरियो है ना हा कजो न तांबा इंसान आ इए थोड़ा यार छा चए अबा तो जड़ो हसीन मां ॾिठो ई कोन्हे अबा मां जो भी अच्छो मथो थी वियो मर्द कीअं चवंदो आहे मुंहिंजी अच्छी ॾाढ़ी थी वई पर हे शइ मां न ॿुधी अब मर्द ईअं चवंदो आहे माई छा चवंदी मुंहिंजो भी अच्छो मथो थी वियो पर तो जड़ो हसीन अरब में मां ॾिठो ई नाहे पड़ी पई चवे अब्बा मुंहिंजो भी अच्छो मथो थी वियो तो जड़ा दंदन जी बटरी मां कंहिंजी ॾिठी भी नाहे पोड़ी पई चवे अब्बा मुंहिंजो भी अच्छो मथो थी वियो पर तो जड़ो अरबन में को सुलझणो ॿार मां ॾिठो भी कोन्हे पर अब्बा खुदा जो नालो थई ओ जेको मोहम्मद अरबी मोहम्मद सॾाइण वारो जेको अब्दुल्ला जो पुटु आओ आमना जो पुटु आओ पोड़ी पई चवे अब्बा ओ नौजवान उन जी अम्मा खे मां सुञाणा उन जे अब्बे खे मां सुञाणा असांजे ॻोठ जो आहे पर पाण खे नबी थो सॾाए पर जेको भी वञेसि थो सभ खे जादू तो असर तो करे सब के पान दे तो फेरे अबा तू तमाम भलारो बारो इन मोहम्मद जे सामो न वन जा ता उठ वेलातिया मुझे भी ज़हन खराब तो थी या अचो वेहो ना जे वेहो त पो उठो त न अवाम जे ला मानी करे तो बदवास बंद क्या ना चई जो परे को खण वेंदा काते घोड़की खा अब हेडे हेडे मानी अचे बुधाइजो हा बाजो होडो मानी हुजे हेडो वायद पया पिटन माके त मोला लहे त जान छुटे ना इंतजार चंगो ही कोने यो बस मानी अचे खेल खत्म अब हेडे बुधो तवज्जो मारे ख्याल अब्बा ने जे पी के सुञाया पोड़ी पई चवे अम्मा के सुञाया अब्बा तू डाढो भला रवा इन मोहम्मद जे सामो नवन जाए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अब्बा मानन ते जादू कंदो थई मुझे महबूब मुर्की छा फरमाइस अम्मा जी अब्बा जय मोहम्मद अरबी जे करे मक्को छजू थी वने उहो मोहम्मद मां आया अब्बा उहो मोहम्मद पड़ी रोई करे चवन लगी अब्बा जे उहो मोहम्मद तू आ ये सब कूड़ा तू सच्चो अब्बा ये सब कूड़ा तू सच्चो उन्हन जो दीन भी कूड़ो तू सच्चो अब्बा वारो कर जल्दी कर माखे मोटाए जल्दी कर कलमो पढ़ाए त मां भी तुझी मुरीदियाणी बन जा
मुसलमानो तव्हां असां जो नबी काफरन के पांजो पियो करे असां को सका भाईर बेदार हने और पुछेस त के मां आशिक रसूल ता के ना या बाबा मां घोसपुर जन माण्हू के त चऊं हे को तरीको आ। अजीज मुसलमान भाईराओ छा तो फरमाए कुरान वल काज़िमीन अल गैज़ वल आफ़ीना अनिन नास कावड़ के खाओ माण्हुनि खे माफ़ कयो वला तनाज़उ फतफशलू वतज़हब रिहुकुम वस्बिरू इन्नल्लाह मअस-साबिरीन। कुरान तो फरमाए तनाज़ा न कयो भेड़ा न कयो ताकत हली वेंदव कमजोर थी वेंदव बधी टुटी वेंदव सब्र सब्र कयो छो तो सब्र वारन सा अल्लाह गॾु अज़ीज मुसलमान भाईराओ अचो मोहम्मद अरबी जो शान बुधायाओ इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद जे ॾींहं ते वॾी दस्तार बधियूं ईदगाह जे मैदान में था वञनि जीअं जो ईद जे मैदान ते पहुता सभ ॿार खेॾनि था हिकिड़ो अहिड़ो ॿार ओ जंहिंखे मथे ते टोपी कोन्हे पेरनि में जुती कोन्हे ज़ारो कतार रोए थो नबी ने फरमाया पुत्रा अज सब बार खेडन था तू छो थो रोए क्या फरमाया तू छो थो रोए नंढड़ो चवण लॻो मुंहिंजा साईं ओ जेके बार अज खेडनी था हिनन के अम्मा गुस्ल कराए भला कपड़ा पहराए अब्बे जे हवाले कयो मानी खाराए अबो इनके खर्ची दई करे ईद के मैदान में वठी आयो आ मुझा साईं मुखे अम्मा कोने कपड़ा केर कराए साईं मुखे अम्मा कोने माखे मानी केर खाराए साईं माखे अम्मा कोने सुरमो केर पहराए साईं माखे अम्मा कोने खुशबू केर लगाए साईं माखे अबो भी कोने खर्ची केर दे साईं माखे अबो भी कोने ईद के मैदान में केर वठी अचे साईं जेके साहिबार खेडनी था इनन के अब्बो भी आहे इनन के अम्मा भी ओ मुंजा साईं माखे अब्बो भी कोन्हे माखे अम्मा भी नाही। मुसलमानों पांजे पुटन के ईद ते भला जोड़ा वठी दींदा हो पर कड़े ई नजर कई आ त हे यतीम आ हिन जो अब्बो कोने हिन जी अम्मा कोने हिन यतीम के 2 मीटर कपड़े जा वठी ॾियूं त मोहम्मद रोज़े में खुश थींदो अर्श ते मोहम्मद जो रब खुश थींदो इए करे नजर कई आ असां तव्हां तवज्जो इए करे नजर कई आ न गणती कोने छा तो फरमाए इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो इमामुल अंबिया सल्लम फरमायो पुत्र तुझो अब्बो कोने तुझो अब्बो मां मोहम्मद रसूलुल्लाह तुझो अमड़ियों कोनन मुझो अज़वाजे मुतहरा तुझो अमड़ियों थई उन यतीम के घर वठी आया जी जो घर वठी आया पान फरमाया मोमिनन जी अम्मा फरमाया जी मुंजा साईं जल्दी कयो हिन के खुश हिन के तड़ करायो ता इन जे जिस्म ते पानी हारियो मां मोहम्मद नबूवत वारे हथन सा इन जे यतीम जे जिस्म के महटिया यतीम जे जिस्म के माटिया गुस्ल थी वियो पान फरमायो कपड़ा खणी चो साईं ईद जो ॾींहुं आहे अॼु बाज़ारियूं बंदि आहिनि रखियल कपड़ा भी कोन्हनि पान फरमायो मां मोहम्मद जी निमाज़ वारी चादर थे बाद कयो यतीम के पहरायो असां कॾहिं ख्याल कयो आहे कॾहिं सोचियो आहे न केड़ी मोहब्बत आहे असां तव्हांजी पान फरमायो कपड़ा भी पाइजी विया फरमायो मोमिनन जी अम्मा जी मुंजा साईं फरमाए मोमिनन जी अम्मा इनके खुशबू लगा जेस ताईं इन यतीम जे चेहरे ते मुर्क न ईंदी मोहम्मद उम्मत के ईद न पढ़ाईंदो उम्मत के ईद न पढ़ाईंदो नबी पाक सल्लम खुशबू लगाए यतीम के कुल्हन ते खड़ी ईद जे मैदान में वठी आया जेके बार खेडन पिया उन्हनि खां रड़ियूं निकरी वयूं त उन पिया काश अॼु असां जो भी अब्बो अम्मा मोल हुजे हा मोहम्मद अरबी जे कुल्हन जी सवारी नसीब थे एड़ो नबी अल्लाह ताला सा तवा के ॾिनो आ ओ जेको हुस्न में मथे जमाल में मथे मौजूदन में मथे कन खोले ॿुधो चओ 1.25 लख नबियन खां मेराज